सांगड़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी अगवानीअ में ॾोहारियुनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। उन सिलसिले में SHO संजोरो अली अकबर खोखर क़तल केस में घुर्बल जवाबदार अमीर बख्श उर्फ मीर के गिरफ़्तार करे वरितो। उन खां अलावा क़तल जी कोशिश जे केस में घुर्बल ॿ जवाबदार गुलाम शबीर रिंद ऐं गुलाम नज़ीर रिंद खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सदन कब्ज़े मां हिकु शकी मोटरसाइकिल पिणु हथ कई वई आहे। SHO नूराबाद सज्जाद राजपर मंशात फरोश मंगल राम के गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 20 लीटर शराब हथ करे वरितो आहे। उन खां अलावा हिकु शकी मोटरसाइकिल पिणु हथ कई वई आहे। SHO खाही रियाज़ हुसैन महेसर मंशात फरोश हीरूमल कोहलीअ खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 30 लीटर शराब हथ करे वरितो आहे। SHO मंगली हिदायतुल्लाह बिजारानी मंशात फरोश आशिक चांजो खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 20 लीटर शराब हथ करे वरितो आहे। SHO शहदादपुर नबी बख्श जलबानी पंहिंजे मातहत अमले सां गॾु जवाबदार साईं बख्श बागनानी जे घर ते छापो हयो, जिते हू देसी शराब ठाहिण वारी भट्टी हलाए रहियो हुयो। जवाबदार साईं बख्श खे गिरफ़्तार करे 30 लीटर तैयार थियल शराब हथ कयो वियो, जॾहिं त 95 लीटर अण तैयार थियल शराब मौक़े ते ई ज़ाया कयो वियो ऐं भट्टी ड्राहे पट कई वई। जवाबदारनि खिलाफ़ मंशात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे।